जगाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी। ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। दोस्तों, इन नाटक मेले जो जोड़ी आए तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजे हिन में या हुन में जेकर उहो हुजे त उहो करे छॾियो। तव्हांजे हथ में या खीसे में जेकर मोबाइल हुजे त महिरबानी करे बंदि करे। पहलुनि जे बारे में कोन्हे पर इहो हिकिड़ो पहलू आहे कॉलेज जो बि ऐं खिलाईंदड़ टहिक ॾियारींदड़ नाटक आहे। हजार शुक्र जो आया परे खां पेर भरे। हजार शुक्र जो आया परे खां पेर भरे। गरीब खाने में आया असां ते कुर्ब करे। सदाई रहो शाद ऐं आबाद तव्हां। सदाई रहो शाद ऐं आबाद तव्हां। असां सां गॾिजी रहो या रहो असां खां परे। प्यारी खुशी तो के खबर आए छा आया राजा मुझी रानी तो ओ पाड़े वाली ओ आए लाल मुझी पते रख जे भला झूले लाल ओ पास कजे नत बाप मुझो मुखे कढंदो बाहर घर खां बाप कजे जमातम कलंदर बुढ़ के तेरे नंबर जमातम कलंदर जमातम कलंदर अरे ओ प्यारे अरे ओ चरबट्टा बुद्धि तो चो बात आई मुझे दी चो अभी सब बड़ा स्नान करने वाला है जा चो पड़ी सारी है रेडारी लाए रहे वहीं माना आज स्नान भी करने इन्हें करे पूछो मैं अरे भूख गाड़ी तो मार रोज आई नो है ऐसा स्नान हफ्ते में एक बार और कपड़े धोना 15 दिन में एक बार एनी मोर क्वेश्चन अरे पर कॉलेज जा सब छोकरा तो दोगे सुअर कोटी ने सुअर तुझे बदन में भांसा ये कमील नहीं इंडिया है अरे तोरी डेस्क माने गैस चेंबर अरे छोकरन के मार गोली यो बुद्ध तो छोकरी मुझे बारे में साजोनी है चौनियन चौनियन हां प्यारे जान ओ प्यारे जान जाओ कुर्बान ये चाहिए आज्ञा आपा गमनी है छोकरिन की जाए उनन के दरो की गैस करजे वो चाहे गैस चेंबर हो या गैस सिलेंडर अरे जल गए ना अरे जल गए ना अरे जलने वाले जला करे किस्मत हमारे साथ है हम जलने वाले नहीं हैं हम तो करने वाले हैं अरे करो करो और फालतू बकवास मत करो कुछ कंक्रीट भी करे यार अरे कंक्रीट भी करेंगे और सीमेंट भी करेंगे फिर बुझाएंगे क्या बुझाएंगे अरे इस साल और कुछ नहीं रा 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 सीटी बजाई ना है छोकरी हाजिर कमर मटकाई थी कमर मटकाई थी ओए कमर मटकाई थी ओए होए कमर मटकाई थी ओए होए जुल्फ लहर रही थी ओए जुल्फ लहर रही थी ओए जुल्फ लहर कौन है बे यस तमा थोड़ो पासे थींदा क्या में काम बताई पासे थियो ना थियो ना कॉलेज लाइफ जी शुरुआत है मुझी फर्स्ट ईयर में एडमिशन वरती है मुझो नालो कमू बजाज है कमू हाँ कमल जो शॉर्ट फॉर्म है ना कमल नालो मुखे कोन वणंदो आहे कमू नालो केड़ो ना स्वीट है हाँ राज कपूर जी कमू बिजाड़ी स्वीट हुई तो मैंने प्यार किया अरे क्या जुल्म किया
तव्हां केॾो न स्वीट ॻाल्हाए रहिया आहियो। हाणे मुंहिंजी दिलि चाहे थी न त कॉलेज में खणो वक़्तु मुंहिंजी दिलि धक 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 करे रही हुई। सोचूं पे त नई लाइफ जी शुरूआत थी रही आहे। न ॼाण कहिड़ा पार्टनर मिलंदा, न ॼाण कहिड़ो बर्ताव कंदा। हीरा ॿुधो था, हेॾा अचो न, अचो न। जाओ जी कमला। जीअं पहिरीं राति पतीअ जे रूम में घिरण वक़्तु कुंवार जे मन में वीचार ईंदा आहिनि न, साॻा ई वीचार मुंहिंजे मन में अची रहिया हुया हिन रूम में घिरण वक़्तु। मर गया यार। पर तव्हां मूंखे बिल्कुलु पसंदि आहियो। जीअं लव एट फर्स्ट साइट थींदो आहे न तीअं। वो गानो को न ॿुधो अथव? कुछ कुछ होता है। मत भाई, मेरे को सब कुछ होता है। कुछ कुछ होता है। मरीज करे यार तो का मेरी माई मरी है। ये तो अच्छा चई रहा हो। मुझे का गलती थी भाई। अच्छा रूम नंबर 85 ही है ना? रूम बराबर है, रूम बराबर है, पर हॉस्टल गलत है। यानी तो ही लेडीज हॉस्टल कौन है? लेडीज हॉस्टल है ना, ये समूह है। लेडीज हॉस्टल छो छमा लेडी आया अरे यार सांगे केड़ी खबर है? तो तू लेडी आई कि नहीं? लेडो। अरे हम बताते हैं, ये ना लेडी है, ओए होए, ये ना लेडा है। ओए होए, अरे ये तो लौंडा का बच्चा। हाँ जी। ना कोई आगे, हाँ जी, ना कोई पीछे, हाँ जी, कोई ये गाड़ी, हाँ जी, बिना औरत साड़ी। तो मुझे बेइज्जती करे रहे हो। पर याद रखजो, जब मां उनके खत लिखियो मां न हवाई जहाज रस्ते हिते पहुची वेंदा, पोइ तव्हांखे ख़बर पवंदव हुननि खे माना कंहिंखे तव्हांखे छा करणो। इहो मुंहिंजो राज़ आहे। पर तव्हां यादि रखजो, तव्हां मुंहिंजी बेइज्जती कई न, उते अची तव्हांजा 32 ॾंद कढी छॾींदव। छो तुंहिंजो यादनि जो डॉक्टर आहे? हा, ऐं हॾी जो बि तव्हांजी हॾी चिपोर थी पवंदो। बाथरूम वञणो आहे। चांहि हिते ईंदी आहे कि न कैंटीन में वञणो पवंदो आहे? कैंटीन में न वञो। छो? वेटर पुठियां पइजी वेंदे। जी कमल जी, तव्हांखे चयो न मूंखे कमू चयो। कमल जी, कमू चयो न। कमल जी, कमू कमू कमू। बैठ। हाणे बकवास बंद कर। तो जड़ा सनाना न करा असांखे पसंदि कोन्हनि। ही मर्दनि जो रूम आहे। मुंहिंजो नालो ॾिस, कहिड़ो न मर्दनि मां भॻो माखी जा। छा थियो? कुछ न मुंहिंजो प्यारे लाल मोटवाणी। हाय हाय मोटवाणी। असीं हिनखे कमो छमो न चवंदासीं। ठीकु आहे। तव्हां मूंखे हा कूमू चइजो। चुप छोकिरी जो नालो तोड़े पियो। तव्हां मूंखे कमु चयो। ॿुधर हिन हॉस्टल जा ख़ासि करे हिन रूम जा कुछ रूल्स एंड रेगुलेशंस आहिनि, उहे तोखे पालना पवंदा, न त पुट तुंहिंजी ख़ैर न आहे। रूल नंबर 1, हिन रूम जा सभु कम जूनियर पार्टनर खे करणा पवंदा आहिनि। माना कि तोखे। तोखे चयो न चुप करे बोल। कम जहिड़ा कि ॾींहं में 2 दफ़ा चांहि ठाहिण, ॿुआरी पाइण, फर्श धोइण, हंध विझण वग़ैरह वग़ैरह सनाना कम। ऐं बोल मुंहिंजा कपिड़ा पिण धोइणा पवंदा। हा, 15 ॾींहंनि में 1 दफ़ो। पर कचो आहे गंदी रोज। ये असीं तव्हांजा सीनियर्स मेंबर्स आहियूं, सम्झे न? प्यारे लाल जो लाइफ मेंबर नहीं, लाइफ मेंबर। जॾहिं खां कॉलेज खुलियो तॾहिं खां हिते ई पियो आहे। ओए मां बि 6 साल करी ए छक्को बोल। रूल नंबर 2, लिखी तो हिन रूम में जेकी कुछ भी थींदो उन में तोखे भाग वठणो पवंदो, सम्झे? बोल हिते रमी रांदि खेॾी वेंदी आहे ऐं मटकनि जा नंबर पिण लॻाया वेंदा आहिनि। छोकिरी जा लफड़ा त खुलेआम डिस्कस कया वेंदा आहिनि। हा, प्रोफेसर जी भाउ खे त गायूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। कॉपी करण जो प्लान बि हिते ठहियो वेंदो आहे। हा, रूल नंबर 3, इहे सभु ॻाल्हियूं हिन रूम खां ॿाहिरि न वञनि घुरिजनि।
पहिरीं चई चुको आहियां त मूंखे ख़ासि कंहिं सां मिलणो न आहे। मां हिते अंदरि अचण आयो आहियां। एक्सक्यूज़ मी, मां सम्झां त तव्हां मुंहिंजो रस्तो रोके बीठा आहियो। थोरो पासे थींदा त मूंखे अंदरि अचण में सहूलियत थींदी। थैंक यू। लगे तो ये कॉट खाली है। मुझो नालो आहे दौलत दरियानुमन तोलानी। तव्हां मूंखे DDD चई सघो था? तव्हांजी तारीख़? मां भगू माखीजा फाइनल ईयर ताईं पहुतो आहियां। Pleased to meet you. तव्हां? मां प्यारेलाल मोटवानी, फाउंडर मेंबर आहे कॉलेज जो। ही जॾहिं बि ॼण पाया वञे। मतलब त कमल बजाज फर्स्ट ईयर में एडमिशन वठी आयो आहे। अच्छा, जो तबियत ठीक न आहे छा? तबियत त ठीक आहे पर हॉस्टल जरा पाए कोन पियो अथसि। छो? मतलब ते कंहिंखे हवाई जहाज जो सफ़र पाए कोन पवंदो आहे, कंहिंखे लोकल गाॾी जो, कंहिंखे मोटर कार जो, तहिड़े नमूने हिनखे हॉस्टल पाए कोन पियो अथसि। चकर था अचनि पिया। अच्छा, सम्झी वियुसि। हिनखे हिते अचण खां पोइ होम सिक नज़र अची रहियो आहे। न हितां जो पाणी ज़रा गोरो आहे। एंट्री लॻाईंदे डिसेंट्री थी पई अथसि। अरे ईअं आहे छा? यार सुठो करे ॿुधाए छॾियो। हाणे मूंखे हितां जो पाणी 2-4 दफ़ा बॉइल करे पोइ ई पीअणो पवंदो। तव्हां पंहिंजो बिस्तरो हिते ई विछाईंदा छा? नेचुरली। तव्हांखे कोई एतराज़? न एतराज़ त कान्हे, लॻे थो तव्हांजो पुटु शायदि पोइ ईंदो आहे न? पुटु? अरे भाई मां पाण हिते रहण आयो आहियां। अरे चाचा तो तव्हां काई ग़लती थी वई अथव। ये होटल न हॉस्टल आहे। अरे भाई हिन करे त मां हिते आयो आहियां। ये होटल न हॉस्टल आहे। मां हिन कॉलेज जो बोनाफाइड स्टूडेंट आहियां। बोनाफाइड मतलब तव्हां एमए का स्टूडेंट आहियो? न भाई, पाण त फर्स्ट ईयर में एडमिशन वठी आहे। मतलब त सॼो साल तव्हां हिते ई रहंदा? नेचुरली। मगर प्यारे तोखां पहिरीं मां ई मरी वियो। अरे भाई, जेकॾहिं त मरी विया हुजो त मूंखे ॿुधायो त प्रिंसिपल या रिटा खे इत्तला करे तव्हांजो बॉक्स खाली कराइणी पवंदियूं ऐं हुनखे DDD सां थोड़ो पवंदो। हिते न ॼाण पहिरीं बांस पइजी रही आहे। बांस? अरे अंकल वो शायद हॉस्टल में बुआ दारू जी भट्टी है। झोपड़पट्टी हाणे छो था कूड़ ॻाल्हायो? अगाए त मूंसां चोरीअ पिया कयो। कुझु बि हिम्मत त ॻाल्हायो अंकल सां। अंकल तव्हां जे अचण खां पहिरीं इन ॿिन्ही मुंहंनि मूंखे ॾाढो सतायो आहे। अंकल ही बगू आहे न? हाथ बंद कर। बगू मारने जो तो नहीं अंकल, ये प्यारे कमान तो याद है? बगू मुझे सब याद है। तू मुझे रूम का बाहर चवजी मना गई भी माता रूम जे अंदर चाहिए रहवाया। अंकल ने मेरी मुझे क्या जाम मारो। कमान हाथ बंद कर न तो डंडा भजन में मुझे छो न मारी था। हिम्मत हो जी अंकल के तो लगाए देखा लो। बुधायो सनत पे जा रूल्स एंड रेगुलेशंस। हां बुधायो था। धक्का वो थोड़ी था। भाई मामलो छा जरा खोले समझाईंदा? अंकल इन हॉस्टल जा के रूल्स एंड रेगुलेशन आहिनि उहे असांखे पालणा पवंदा। यस मिस्टर तोलानी, छा आहे न असांजा कुझु रूल्स एंड रेगुलेशंस आहिनि। तव्हां असांजा रूम पार्टनर आहियो न, इन करे तव्हांखे बि असांजा रूल्स एंड रेगुलेशंस पालणा पवंदा। कीअं प्यारे? हा दैट्स द फैक्ट। आई थिंक मोर देन फेयर है। मूं घटि में अंकल जी उमिरि जो ख़्याल त कयो। चुप कर। थर्ड पर्सन सिंगुलर। तुम जो सवाल ही पैदा नथो थिए। रूल इज रूल, लॉ इज लॉ। मिस्टर तोलानी तव्हांखे रूम जा जेके बि रूल्स एंड रेगुलेशन आहिनि पालणा पवंदा। रूल नंबर 1, हिन रूम जा सभु कम जूनियर पास खे करणा पवंदा आहिनि। मतिलबु तव्हां ॿिन्ही खे कम जहिड़ो के चांहि ठाहिणु, बिस्तरा ठाहिणु वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ओह आई सी। अंकल रुगो एतिरो न, हिन मोई प्यारी जो कछो ऐं गंजी पिणु धोड़ो पवंदो उहो पियो अचे। भगो कम टू द पॉइंट यार। रूल नंबर 2, हिन रूम में जेके कुछ भी थींदो न उन में तव्हांखे भाव वठणो पवंदो। ऐं रूल नंबर 3, रात जो हिकरा ये सभु ॻाल्हियूं तव्हांखे जेके भी ॻाल्हियूं आहिनि रूम खां ॿाहिरि न वञणु घुरिजे। दैट्स ऑल। चुप
अंकल जो भी तो हॉस्टल जो कनो ॾींहुं आहे सेलिब्रेट कोन कंदा कढो शीशी भागो अरे अॼु त असांजा स्टार जी ख़राब आहिनि हाँ ये स्टार ही खराब है एग्जामिनेशन में बि इहे हाल हिते बि इहे हाल ऐं मौक़े ते दॿा खुल अचो अचो पंहिंजी रूल्स ऐं रेगुलेशन जे गुफ़्तगू ते गू कहिड़ी गुफ़्तगू असांखे तव्हांजा रूल्स मंज़ूर कोन्हनि तव्हांजा रूल्स असांजी आज़ादी में रुखियो विझंदड़ आहिनि बट रूल इज रूल तव्हांजे हिन क़ाइदे ते प्रिंसिपल या रेक्टर जी सही आहे त पोइ रूल कीअं थो थी सघे ये हितां जो रिवाज आहे इहो रिवाज केरु ठाहियो असां तव्हां केरु तूं कोई कोन्हे कीअं कटिजी वियो नक पोपट टपक पोपटे तारे संभाले ॻाल्हाए जेको छॾे मूंखे छो न मारींदा हुजे भाई मत अंकल खे त लॻाए ॾेखारियो लाइव संदसि पेंट देखो लोया भागो लाइव पेंट ए भूखा मुझी ना ए ये बुढ़े जी ला बुढ़े जी इनजी आ नहीं लाइव क्लास क्लास तो क्लास अंकल ये असांजो प्रेस्टीज इशू आहे प्लीज लाइन ॾियो न पेंट पंहिंजो फ़ैसिलो बि प्रेस्टीज इशू आहे ये नाला वाला हिन खां पहिरियों त मामलो अॻियां वधे मां प्रिंसिपल खे इतला थो करणु चाहियां ए फालतू बकवास बंद भागो लाइव पेंट वन जो अंकल तव्हां ई खणी माठ कयो न मूं ॿई नशे में अथव अगाणे होश में आहे त मुंहिंजो पेंट लाहे छॾियो तव्हांजो त कचो बि कोन सहींदा यस चाचा जान ये बिल्कुल सच चई रही है असीं तव्हांजा सभु कपिड़ा लाहे छॾींदासीं हा भाई मां बि सम्झां थो त अॼु बुज़ुर्गनि खे तव्हां वांगुरु न कंदा त ॿियो केरु कंदो ए बुढ़ा फालतू बकवास बंद भागो लाइव पेंट भाई तव्हांखे मुंहिंजा कपिड़ा ई लाहिया आहिनि न अरे त पहिरीं चयो आहे न मां तयारु आहियां हे प्यारे लाया सभु कपिड़ा ना भागो लाया पैंट लाटा वजा थैंक यू ये बूढ़ो के पता का वरी का बेशरम है जाम बेशरम है लेट अस कॉम्प्रोमाइज let us compromise no compromise पर हिक शर्त ते तव्हांजी सम्झो तूं मंजूर है हिक न हिन रूम जा सभु कम तव्हांखे करणा पवंदा ऑलराइट पोइ सोचियो वेंदो ऑलराइट भला फिलहाल पाण खे ॾाढा चक्कर था अचनि तमामु घणी चढ़ी हुई है अरे भैया जाम सही हुई है बाबू ए बाबू यार मुझे बाबा चाचा जान नजर अची रहा है देखो गड्ढा जो बाबा का नजर आता नहीं बाबा का नजर यार जाम चली हुई है अरे तमाम घनी चढ़ी हुई है हाँ यार कितने तकलीफ थी पे जगह परी सुमी रखो मुझे पलंग किथे है इतने इतने है थैंक यू यार मुझे भी जाम चली हुई है अरे सुमरो बंद सोजा कुमारी सोजा सोजा उल्लू के पट्टे सोजा सोजा ए प्यारे तो के बाबा चाचा जान नजर अची रहा हो ना ए मुके तेरे हाथ नजर अची रहे मुझे बाद में कोई सुनी रहा है
मुके के दिखो लेनो अरे यार तो के दिखो लेनो है हां अरे यार लगे तो जाम चढ़ी वई है तो ही दिनो जा अरे किते मुसीबत थी बे ने कबरी सुमी तो अच्छु मते छोकरा पातला न दजन दे आर रोग्स but they are lovable rogues. अरे डिस्टेंस तोलानी किया मैडम पे लाइन पे मारे अरे भले हूँ केतरी भी कोशिश करे उनकी दाल गाना वाली काने छड़ना प्रोफेसर के यार तू सिगरेट कर लेट अस एंजॉय अरे हाँ यार सिगरेट हाँ यस सर बिहेव योरसेल्फ प्रोफेसर के सिगरेट दा ऑफर कयो कॉलेज जे हिन में ये करण जी मना आहे तव्हांखे ख़बर कोन्हे जी सर कॉलेज जे कंपाउंड में सिगरेट पीअण जी मना आहे तव्हांखे ख़बर कान्हे वरी तव्हां मुंहिंजो वात खोलायो तव्हां जहिड़नि अहिड़नि जी कॉलेज खे हीअ कान्हे ज़रूरत कान्हे हलो 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 अरे ओ इडियट यस सर इडियट चवण खां पोइ बि इहे सर था चओ तव्हांखे पंहिंजो हू आहे या कोन्हे छा सर शर्म वरम आहे या कोन्हे कॉलेज में पढ़ण था अचो असांजे मथां वॾो हू था कयो हा महिरबानी था कयो तुंहिंजे पीउ जो नालो रमेश भाटिया आहे न हा चओ पंहिंजे पीउ खे हुनजो हू वधी वियो आहे त ग़रीबनि में विराए छॾे धन धन वधी वियो आहे त ग़रीबनि में विराए छॾे छो तो तोखे कॉलेज में मोकिले पैसा बर्बाद करे हलो 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 क्लास में हलो केॾां वञी रहिया आहियो कैंटीन सर पिणे पढ़ण लाइ मोकिलियो अथई हिननि छोरनि सां कैंटीन में घुमण लाइ कोन मोकिलियो रास्कल इडियट रास्कल सभई यस इन साल फर्स्ट ईयर में बिल्कुलु हू भर्ती थी विया अथई गुंडा मवाली बदमाश तव्हांजे क्लास में तव्हांजे पीरियड खे तव्हांजे हुनखे कुझु हू थिए त मूंखे कोठिजो छा मां सुपरवाइज कंदुसि थैंक यू प्रोफेसर छबलाणी मां पंहिंजे क्लास जी सुपरवाइज पाण करे सघां थी जी मूं त ईअं ई चयो न ॾिसो अॼुकल्ह जा ही छोकिरा असां जहिड़नि मर्द प्रोफेसरनि खे हेतिरो ई था कनि त तव्हां जहिड़ा लेडीज़ खे केतिरो हू कंदा हूंदा डोंट टेक इट इल डोंट टेक इट इल इट्स ऑल राइट तव्हांखे देर थी रही आहे इज इट सो ओह सॉरी सॉरी अरे सॉरी सॉरी अरे व्हाई डोंट यू हेल्प मी यस सर इडियट I know, don't eat me. अपनानी यस आजकल तव्हां वटि जरा हू आहे छा छा टाइम आहे छा टाइम छो मां जरा तव्हां सां हू करण थो चाहियां छा डिस्कशन करण थो चाहियां मां स्टाफ रूम में वेठी आहियां तव्हां पीरियड पूरो करे मूंसां मिली सघो था नो स्टाफ रूम इज थर्ड क्लास वेटिंग रूम मां जरा प्राइवेट में तव्हां सां हू करण थो चाहियां ठीकु आहे मां फ्री थींदसि त तव्हांखे इंफॉर्म कंदसि फॉरगेट मी नॉट हा हलो तव्हांखे न अरे थोरा चांहि हा चांहि सॼो ॾींहुं पिया हलो क्लास में रात कल इडियट स्टाफ लाफिंग सॉरी मैडम
मैडम तव्हांजी ग़लतफ़हमी दूर थी न? ग़लतफ़हमी मूंखे न तव्हांखे थी रही आहे। मैडम जेकी सच हो मूं चई ॾिनो। मुंहिंजो तव्हांजी बेइज़ती करण जो कोई इरादो न हुयो, न हिते न ही क्लास में। मां क्लास में पाए रही हुयसि, तव्हां हथ मथे कयो। मूं जवाबु चयो, तव्हां छा चयो? मूं चयो मैडम तव्हांजे टेबल ते फाड़ल बूट रखियो आहे ऐं सॼो क्लास टैक टैक करे खिलण लॻो। छा इहो सच न आहे? मञा थो मैडम, लेकिन जेको सच हो मूं चई ॾिनो। तव्हांजे टेबल ते न ॼाण कहिड़े शरारती छोकिरे फाटल बूट रखियो हुयो। सॼे क्लास में सुसुक शुरू थी वई। मां पाण खे रोके न सघियुसि। ठीकु तंहिं महिल तव्हां सुवाल जो जवाबु पुछण लाइ मूंखे उथण लाइ चयो ऐं मां जवाब जे बदिरां बूट लाइ ॿुधाए वेठुसि। सिर्फ़ु तव्हांखे बूट ॾेखारण जे इरादे सां। ॾेखारण जी का ज़रूरत कान्हे। मां क्लास में अखियूं बंदि करे कोन ईंदी आहियां। मूं ॼाणी वाणी बूट ॾांहुं ध्यानु न ॾेई तव्हांखे पढ़णु शुरू कयो। हाणे हिन ॻाल्हि जी मूंखे कहिड़ी ख़बर आहे? मां त घणो थियो, हिन खां पोइ पंहिंजे उमिरि वारो बिहेव कंदा करियो। अरे हा, कॉलेज में अचण खां पोइ मां त पंहिंजी उमिरि ई भुलिजी वियो आहियां। सुठो कयो यादि ॾियारियो। हाणे पंहिंजे उमिरि जे लिहाज़ सां चवां मैडम तव्हां पंहिंजे उमिरि जे लिहाज़ खां वधीक गुस्सो करे रहिया आहियो। वधंदड़ उमिरि सां गुस्सो घटिजणु घुरिजे न? घणी शाही ॾेखारण जी ज़रूरत न आहे मिस्टर तोलानी। मिस्टर तोलानी मैडम वधंदड़ उमिरि सां तव्हांजो गुस्सो त वधी रहियो आहे, पर तव्हांजी याददाश्त घटिजी रही आहे। मुंहिंजो नालो तोलानी न दौलत आहे। कंहिं ज़माने में हिन नाले जा केतिरा ई शॉर्ट फॉर्म्स तव्हांजे ज़बान ते हूंदा हुया। दौलत, दौलू, दामू, दिल वग़ैरह वग़ैरह। ॻाल्हाए बसि कयो। एतिरे में मैडम नई सुञाणप करणु सवली आहे, पर पुराणी ऐं विसारियल सुञाणप यादि ॾियारणु तमामु ॾुखियो आहे। ठीकु आहे, तव्हां यादि करियो, मां हलां थी। मैडम 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 ॿुधो सही। मैडम 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 प्लीज़। तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय। लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां। लाइफ बॉय मेल में छिपे कीटाणुओं को धो डालता है। अरे भगू हाँ कपड़ा चंगी तरह धोई आयो है कि न? रुको पानी में बोले खड़िया वही। चाचा जा फिकर ना, भगू धोए अंकल रोए। असुल पत्थर से सटिया हुआ। अरे भाई कपड़ा पत्थर से कौन सटे पाने? पत्थर से सटा ना कपड़ा फाटी कौन है? चाचा जान रुगो कपड़ा ही हुआ इन करे अधु कलाक ही सटिया था। जैन कपड़ में तवा हुजो तो पूरो कलाक वही सटिया हां ऐं 2 कलाक वही निपुड़ा हां ऐं 3 कलाक वही ठकाया हां। अरे भाई मुझे मथा 3 कलाक फिजूल खर्च करण सुठो आहे हिन प्यारे जे मथां महिनत कर। तव्हां चवंदा आहियो त ही 15 ॾींहं में हिकु दफ़ो सनाईंदो आहे। मूंखे त लॻे थो साल में हिकु दफ़ो कंदो। सुअर है सुअर। हिन जो बर्थडे हिकिड़े ई ॾींहुं हूंदो आहे। अरे भगू हां हिकु आइडिया यार चङी तरह रिपोर्ट हिकु आइडिया कयो। आइडिया हा एड़ी आतवार जो ॾींहुं था फिक्स कयूं। हां हिन रूम जी सफ़ाई जो। हां उन ॾींहुं ही रूम बि साफ़ कंदासीं, पर फायर ब्रिगेड जी गाॾी घुराए करे उन पाणीअ में सर्फ जो पैकेट विझी करे माण्हू चवंदा दरी खां अची करे शुरू थी वञनि। शुरू थी वञ। चाचा जान उनजो को फ़ाइदो कोन थींदो। सॼो हॉस्टल पाणीअ में बुॾण लॻंदो, पर ही भंगी हथमो बि कोन धोईंदो। अरे तूं चिंता न कर, असां पाणी हिनखे सनानु कराईंदासीं। छी तव्हां केॾी न गंदियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो। ॾिसो मां कहिड़ी न सुहिणी चिठी लिखी रहियो आहियां। अरे वाह सुहिणी चिठी लिखी रहियो आहे। अरे भाई कंहिंखे? अंकल आहे को कीअं छोकिरियुनि जे शर्माए रहियो आहे? अंकल चओसि न। अरे कमल तूं त छोकिरियुनि खे बि शइ ॾेई रहियो आहीं। अंकल तव्हां बि। अरे कमल
कंहिंजे प्यार में फसाई जा? हाँ अंकल आए को। कमाल तू शर्माए जो रहे हुई तुम भी तो मर्दन जड़ा मर्द नहीं। शक है तो के देखा रे ना अंकल तमाम मजाक न उड़ायो तुम्हारो नालो बुधाया। हाँ बुधाया कंहिंखे लिखी अथई? सीरियसली सीरियस। हाँ उन जो नालो आहे करीना। उन जो नालो आहे करिश्मा। उन जो नालो आहे काजोल। तारा सिंह। मूंखे पहिरीं ख़बर हुई त तूं अहिड़े के साणियो नालो वठंदे। अंकल मां दारा सिंह वांगुरु थियण थो चाहियां। बबूअ खे हिकु त कयां बबू हेठि। मां त पोइ मां पहिरीं हेठां। ऐं अंकल प्यारे खे ईअं खणी ईअं पिटी कयां। छक्का। अंकल चओस न। रघु नो मजाक। हाँ लिख तू चिट्ठी लिख। चुप रे झींगा। बबू ओ यार बबू। अरे यार बबू यार नीलू मिली हुई। नीलू? हाँ जा। अरे ये नीलू कह रहा है? नीलू पास से हाथ। चाचा जान नीलम ही चंदानी इन प्यारे जी स्वीट हार्ट ये रुगो ही चवंदो आहे। ओए चवंदो ना सच में मुझे स्वीट हार्ट है। कंहिंजी स्वीट हार्ट ना आहे इहो ॿुधाए। अरे यार चाचा जान नीलू यानी कि माल त आहे पर ट्रक वधीक आहे। रेगुलर पब्लिक कैरियर आहे। ओए ये रेगुलर कैरियर ना प्राइवेट कैरियर रिजर्व फॉर मी ओनली। अच्छा रिजर्व फॉर मी आल्सो। Oh, of course यार you are my friend। अरे बबू यार ये सहकारी माल लेवण जी योजना ॾिसिजे पंहिंजो नालो बि लिखी छॾियो वेटिंग लिस्ट में। तव्हांखे छा लाइ कबाब में हड्डी? अरे भाई मूंखे एक्टिव मेंबरशिप न घुरिजे साइलेंट मेंबरशिप त ॾींदा न। मतलब है साइलेंट मेंबरशिप। ठीक है चाचा जान तव्हांजो नालो मेंबर्स में लिखियो वेंदो। हाँ वधाईंदो वञ मेंबर वधाईंदो वञ पछाड़ीअ जो कंहिंखे बि कुझु कोन मिलंदो। चाचा जान नीलू का मामूली छोकरी कोन्हे सभिनी खे पंहिंजी आङुरियुनि ते नचाईंदी आहे ऐं पाण कोन नचंदी आहे। ये भोका ॾिस अॼु मां वरी आसूं करे ई रहंदुसि। उते पासे में बाल्टी पई थी पाणी बि पियो थी मूं धोई अच। अरे यार मां सच चई रहियो आहियां हुन मूंखे रूम नंबर 15 में घुरायो आहे पंहिंजे हॉस्टल में। लकी आई भूका पर तूं उते वेंदी कीअं? उते त रेक्टर पार्वती गॾो खड़ी बीठी हूंदी आहे गेट ते। वही तो प्रॉब्लम है यार बगू तो काई आइडिया सोच। सोचां? हाँ सोच। मां हाँ सोचणो पवंदो। सोच तुम भी सोचिए। आइडिया साइलेंट मेंबर सलाह मशवरा लाइ मेंबरशिप में हाणे कढो का आइडिया अटकल है। अरे यार सोचा ना दे ना। सोचो। अरे भगू प्यारे ये रूम नंबर 15 आहे करे पासे। चाचा जान मां तो ॿुधायां अचो चाचा जान हुआ भित ॾिसी रहिया आहियो? हाँ हुआ हे भित जे पोयां जेको वेंटिलेटर आहे वेंटिलेटर जे पोयां आहे रूम नंबर 15। रुकी यार भित ही आहे ना विच में। चाचा जान सिंपल इन दरिए खां भित ते चढ़ी वञण लाइ चढ़ी त ईअं वञण खे साइकिल ते चढ़ी वञण लाइ चए। चाचा जान उहा भित आहे भित जी ऊंचाई ॾिठी अथव जो चओसि था चढ़ी वञ। ये दरी इन दरिए खां सिधो भित ते टपो भित तां हुन दरी ते टपो सिधो अंदर दमबोरी बंदर आस पार्वती मदर सुभाणे प्यारे जो पंजाबी कीमो विकाम जे। चाचा जान ता सलाहकार आयो ने कसई। अरे यार तव्हां त असुल गीदी बणी आहियो गीदी। असांजे ज़माने में ख़बर आहे असां त हूंदा हुआ आयो कोन हाणे ॿुधायो त छा कयूं? भगो जोर ॾियां? हा पोइ आइडिया ईंदी। मां बि ॼाणां हिते बि ॾियां हितां बि आइडिया निकिरंदी छा? अलाए किथां जो आइडिया निकिरंदी।
में मार पवंदसि पाण त कंजो थींदो पर औलाद भी कंजी पैदा थिए। अरे एक सेकंड ए भगू हां डाकण जो बंदोबस्त थी सघंदो आहे? डाकण छा लाइ? जस्ट सॉर्ट ऑफ अ वेज यार। हिकु छेड़ो हिते ऐं ॿियो छेड़ो ॿिए पासे। चाचा जान यू आर ग्रेट। जेको हुते करणो उन रेस मुंहिंजे मथां छो थो करी? बाबू कम ऑन आज डाकण करी छी यार जल्दी कर। अंकल हां मां सब बुधी रहियो आहियां। बुधी रहियो आहीं न त सुधरी रहियो आहीं। अंकल ये छोरा बदमाश अथव तव्हां हिन जे लफड़े में छो था पओ? अरे कमल मां त चवां तूं बि लफड़े में पइजी वञ। वेचारा दावा सिंह त आराम सां हिन करे कल तव्हांखे सुमंदी ॻाल्हियूं बुढा मां हिते अची करे वधीक जवान महसूस करे रहियो आहियां। हिते ॾिस ही छोकिरा ॾिस कीअं जवानीअ ॾियारी पारे रहिया आहिनि। अरे हिननि खे ॾिसी करे मुंहिंजी बुढी दिलि जवान थी रही आहे ऐं तुंहिंजी जवान दिलि बुढी थी रही आहे। हिननि छोकिरा खे ॾिस कीअं जवानीअ ॾियारी मल्हाए रहिया आहिनि, कीअं फटाका ॿार रहिया आहिनि। अरे तूं फटाका न ॿार हिकिड़ी सूसड़ी न ॿार। अंकल तव्हांखे ठहंदी ये ॻाल्हियूं। हाँ चाचा जान हाँ हाँ अरे ये कमल तू दरवाजा बंद कर। तू दरवाजा बंद कर ना। तू दरवाजा बंद कर ना। सबर चाचा जान संभाले। ओ भूखा खाने दो नहीं। प्रॉक्सी तो नहीं ना प्रॉक्सी। आया मैं प्रॉक्सी तो नहीं प्रॉक्सी। खुश रहो अहले वतन हम तो सफर करते हैं। संभाले संभाले ऑल द बेस्ट। ऑल द बेस्ट। पहले थैंक यू। पोतो में नहीं हाँ I say, what is the meaning of this? अरे इहे खे लगाने वाली छोआ थी त ऐं हू हिते छा करे रहियो आहे? सर्कस कर रहे हैं सर सर्कस। सर्कस डाकण ते? हाँ अरे ओ इडियट। Yes sir. इडियट चवण खां पोइ बि इहा सच थो चए। छोरा तव्हां त कॉलेज जो ही हुन में मिलाए छॾियो आहे, डिसिप्लिन मिटीअ में मिलाए छॾियो आहे। एंड यू जेंटलमैन तव्हांजी हेॾी हीअ थी आहे, हेॾी उमिरि थी आहे, मथे जा सभु अच्छा थी विया अथव, वार अच्छा थी विया अथव, तॾहिं बि हिननि सां मिलो था ऐं ही कयो था। एंड यू रास्कल हिनखे ही लॻाए करे जॻहि आहे किथे किरी पई, अॻे ई बाह भॻल थिए, किथे हू बि भॼी पवई त समझ लो ओके प्रैक्टिस आहे। राज ॾिसां थो की प्रैक्टिस आहे राज। हाणे चओ छा अथई? प्रैक्टिस अथई? हा चङो थियो हुन ॿुधायो। कीअं ॿुधायो सर? तोखे छा आहे करिणो, पर इहे हिते छो आंदी अथव? अच्छा अच्छा ही हिन मां कढी तव्हां लेडीज़ जे हुन में वञी रहिया हुआ? सर हा अगठ। What do you mean by अगठ? सर अगठ। You want my अगठ? सर तव्हांजो अगठ तव्हांजे पेंट मां ॿाहिरि आयो आहे। अरे यार बाबू तू तो मुझे बचा वरता तो छपू मत मुझे चले ना यार। अरे प्यारे पर ये कमर छा थियो? तू मोटी छो आहे मोटवाणी? अरे यार छा बुधाए जी मां रूम में पहुतस ॾिसां त पार्वती मैडम ने रूम में वेठी आहे। अच्छा मूंखे पहिरीं ख़बर हुई, मूंखे पहिरीं ख़बर हुई ये सॼी शरारत नीलो जी आहे। हेॾा तोखे कोनी ऐं होॾा मैडम सपनाणी खे रूम में विहारे थी। अरे यार सवाल इहो आहे त छपलाणी सर खे ख़बर कीअं पई? छपलाणी सर नज़र कीअं आहे यार? दरवाजो तो बंद हो कहे कहूं कमल मोमो तुम अरे यार कमल 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 अरे कमल 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 कमल
भाई थे इच्छा लगा है तो हाँ इच्छा लगा है तो हाँ अजी पहली लेडीज थी हिन में ही वियो हाँ लेडीज थी हिन में ही वञी रहियो आहे अरे ये लेडीज पब्लिक जो हुआ गार्डन अंदर छोरा अंदर रात कल अंदर तो साथियों हिते खत्म थियो नाटक छोरा अॻियां पोड़ा पुठियां जो अंक पहिरियों